वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि खे सां साथियो शदीद थधि जी मौसम हली रही आहे। वीडियो ठाहिण बि ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। न वरी जेको आहे सो लाइट आहे, न वरी वाईफाई कमु पियो करे, नेट सही कमु न पई करे, सो वीडियो ॾाढो मसइलो थिए थो पियो ठाहिण में। पर पोइ बि असां तव्हां लाइ हाज़िर आहियूं, वीडियो ठाहियूं था पिया। ॾाढी शदीद अॼु 3 जनवरी आहे, ॾाढी शदीद थधि जी मौसम आहे। सो साथियो ही 2 किताब आहिनि परोवेज़ सौलंगी जा, जंहिं तर्जमो कया आहिनि ऐं ॾाढो ज़बरदस्त किताब आहिनि। हीअ जेको आहे इंसानी ज़िंदगी जे मक़सद जी ॻोल्हा, डॉक्टर ए फ्रैंकल हिकिड़ो क़ैद में बंदि हुयो। उहो कहिड़ी क़ैद में बंदि हुओ मां तव्हांखे तारीफ़ करायां। ऐं हीअ जेको ॿुध सेखारियो वालपोल राहुल जो जेको आहे सो हीअ किताबु आहे साथियो। परोवेज़ मुंहिंजे लाइ नओं आहे, मां अॻ में इन खे परोवेज़ सौलंगी खे न पढ़ियो आहे। अगरि कंहिं वटि को नावल निगार आहे या को कहाणीकार आहे त ॻोल्हे था वठूंसि, को मसइलो कोन्हे। पर हीअ किताब नवां आहिनि, हिन खे मूं अॻ में जेको आहे सो हिन इदारे हिन खे शाया कयो आहे। ॾाढा महांगा शाया कया अथई। हाणे जे नथा वठूं त बि आज़ार आहे, जे वठूं था त बि आज़ार आहे। एॾा महांगा किताब आहिनि। दोस्तनि खे घुरिजे त किताब जूं क़ीमतूं मुनासिब रखनि, छो त पनो बि सस्तो थियो आहे। असां बि जांच कयूं था, असांजा पब्लिशर के दोस्त आहिनि, वास्तेदार आहिनि, पर असां वटि शयूं त चढ़ंदियूं जल्दी आहिनि पर लाहींदा ॾुखियो आहिनि। सो महिरबानी कयो, पढ़ंदड़ ते ज़ुल्म न कयो, किताबनि जूं क़ीमतूं घटि कयो। साथियो अचूं था वीडियो जी तरफ़। हीअ आहे इंसानी ज़िंदगीअ जे मक़सद जी ॻोल्हा। साथियो हीअ परोवेज़ विक्टर ए फ्रैंकल जो किताबु आहे। परोवेज़ सौलंगी हिन खे तर्जमो कयो आहे। सो किताबु कीअं आहे, छा आहे, का ख़बर न आहे, सिर्फ़ु तारीफ़ आहे। किताबु कहिड़े क़िस्म जो कीअं आहे इहो का ख़बर न आहे। बाक़ी पढ़ी पोइ राय रखबी। बाक़ी थोरो इंट्रोडक्शन तव्हां ॾियो करायां थो। हिन इदारे वटि तव्हांखे मिली वेंदो, कॉल करे घुराए सघो था। पर इहा आहे त हीअ किताबु अदारो अधु क़ीमत ॾिए थो किताबु। साथियो किताबु जेको आहे सुठो टाइटल हिन में नैना अथई। छो नैना अथई, उनवान चैप्टर का बि नैना अथई, का ख़बर न आहे छाजे करे। बाक़ी जेको तारीफ़ आहे हीअ मां तव्हां ॾाढो ॿुधायां थो पियो त हीअ किताबु छाजे बारे में आहे, कीअं आहे। 2 हिसनि ते आधारित डॉक्टर फ्रैंकल जो हीअ किताबु नाज़ी क़ैम्प में वाड़ियल इंसान जो दास्तान आहे। डॉक्टर नाज़ी क़ैम्प, जर्मन नाज़ी क़ैम्प, हिटलर कंहिंखे यादि न आहे, जंहिंजो शिकार ख़ुदि डॉक्टर फ्रैंकल बि बणियो। पहिरें हिसे में क़ैम्प जे अज़ीज़नाक ज़िंदगीअ जो अहवालु ॿुधायल आहे, जंहिंमें डॉक्टर फ्रैंकल ऐं संदसि साथियुनि सां थियल वार्ता जो ज़िक्र आहे। डॉक्टर फ्रैंकल ॿुधाए थो त क़ैम्प जी ॾुखी ज़िंदगी कीअं ॾाढो ई वांगुरु अंदरां अंदरां न फ़क़ति जिस्मानी वजूद खे खोखलो करे छॾे थी, पर रूह खे पिणु बेरूह बणाए छॾियो। अहसासनि खां आरी सिर्फ़ु जिस्मानी ज़रूरतूं जी पूराई ताईं महदूद थियल ज़िंदगी आहिस्ते आहिस्ते वजूद जे अहसास उन जी ज़रूरतनि खां बेख़बर बणिजी ज़िंदा लाश बणिजी वई आहे। नफ़्सियातदान हुजण जी हिसत में फ्रैंकल क़ैम्प जी अज़ियतुनि ऐं तकलीफ़ुनि सां माहिर टिकाइण सां गॾोगॾु कुझु मुशाहिदा ऐं तजुर्बा बि करे थो। उन आधार ते जग मशहूरु नफ़्सियाती इलाज लोगोथेरापी पिणु ईजाद कयईं। फ्रैंकल चवाई त कैंपनि जे तकलीफ़ी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुतासिर कयो। कुझु अहिड़ा माण्हू बि हुआ जंहिं ज़िंदगी जी का बि उमेदु न हुई ऐं जल्दी थकिजी पिया, बीमार थी पिया ऐं ख़ुदिकुशी ॾांहुं माइल थिया। पर जिन वटि उमेदु हुई, कोई मक़सदु हो, उन ज़िंदगी जे महफ़ूज़ रहण तशर खे बर्दाश्त कंदे मुस्तक़बिल जी उमेदु रखंदे ज़िंदा रहिया। कैंप में कयल तहक़ीक़ जे आधार ते फ्रैंकल नतीजे ते पहुतो त इंसानी ज़िंदगी जे वजूद जी माना जो सुवालु अहम आहे, चाहे उहो कैंप जी अज़ियतुनि मां फिटी निकितो हुजे या दुनिया जे तल्ख़ हक़ीक़त उनखे जनमियो हुजे। आशोटिश कैंप ऐं ॿियनि कैंपनि जी गैर इंसानी अज़बनाक सज़ा नतीजे में फ्रैंकल नतीजो अख़ज़ कयो त कैदी 3 क़िस्मनि जी नफ़्सियाती मरहल मां गुज़रनि था। सदमे जी कैफ़ियत, लातालगी, पंहिंजे वजूद खां बेख़बर। हिन मुताबिक़ उन्हनि 3 कैफ़ियतुनि मां गुज़रण जी उमेद जे ख़ात्मे ज़िंदगी जी मक़सद बेमक़सदियत सूरत में निकिरे थो। ऐं फ्रैंकल चवाणी भोगनान जी कंहिं बि शिकिल में इंसान ॾांहुं पंहिंजे रवैये ऐं तब्दीली आणे सघे थो। उन को मक़सदु तलाश करे सघे थो। नतीजे फ्रैंकल कैंप जे क़ैदियुनि खे मुख़्तलिफ़ सकावत सरगर्म वसीले उमेदु जाॻाइण जी कोशिशि करे थो, जीअं मुस्तक़बिल नंढनि मक़सद लाइ इन अंदर जी हौसलो पैदा थिए। कैंप जे हालतुनि खे बदिलणु कैदियुनि जी वस में न हो, पर उन्हनि खे रवैये खे बदिलणु हिकु फ्रैंकल चवाणी हुननि जी मर्ज़ी चॉइस हुई। इन दस में कमु कंदड़ रहियो नफ़्सियाती इलाज नई शिकिल तरफ़ कई, जंहिंखे बाद में हिन लोगोथेरापी जो नालो ॾिनो। साथियो किताब जी थोरी तारीफ़ में तव्हां सम्झी विया हूंदव त किताब छाजे बारे में आहे, किताब कंहिंजे बारे में आहे। हिकु नफ़्सियाती आहे इंसानी ज़िंदगीअ जे मक़सद जी ॻोल्हा।
तव्हां थोरो तारीफ़ पढ़ियो, किताब मूंखे ॾाढो सुठो थो लॻे पियो, भई पढ़ी वरी पोइ राय रखबी। ऐं साथियो हीउ जेको ॿुध सेखारियो, साथियो हिन में इलाही प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि। मां थोरो मुहाक थोरो ॾिठो पए, पर इलाही प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि। हीउ इदारो जीअं त उर्दू में किताब शाया कंदो आहे, पर हिन सिंधीअ में, पर जेको ॾिसो न, हीउ टाइटल तव्हांखे जेको ॿुध सेखारियो। हाणे अॻिते तव्हां वटि ॾेखारियो त हीउ ॾिसो न केॾी ग़लतियूं आहिनि, जेको आहे सो। पर हाणे अॻिते बि ॾाढियूं ग़लतियूं आहिनि, अॻिते बि हिन माना जेको आहे सो ग़लतियूं आहिनि। हीअ किताब ॾिसो, कुझु उर्दू कुझु सिंधी। परवेज़ साईं कंहिं सिंधी इदारे खां छपरायो आहे त अञा भलो थिए हा। हीउ इदारो बि पंहिंजो ई आहे, पर हाणे सिंधी इदारे खे पंहिंजो हिकिड़ो ॾांहुं आहे। साथियो हीउ पंहिंजे पारां पेश लफ़्ज़ ॿुध ऐं ज़हन जो रवियो। ॿुध मत में ज़हन जो रवियो। 4 उत्तम सच। पहिरियों उत्तम सच दुका, ॿियो उत्तम सच दुका जो पिदातण, टीं उत्तम सच निरोधा दुका जो ख़ात्मो, चोथों उत्तम सच रस्तो माॻ, रूह जे न हुजण जो नज़रियो, मराकबो या ज़हनी सकाफ़त या भावना, ॿुध छा सेखारियो ऐं अॼु जी दुनिया चूंड टुकड़ा, सिज जी फीथे खे फिराइण जी शुरूआति, बाहि जो ख़ात्मो, काइनाती प्यार रहमतूं, सभिनी ॻणतियुनि ऐं परेशानियुनि मां जान छॾाइण, कपिड़े जे टुकड़े जी कहाणी, हाज़ु दिमाग़ी जा बुनियाद, अहसास। ही साथियो ॿुध जा आख़िरी लफ़्ज़। साथियो हीअ किताब जेको आहे सो हाणे ई शाया थियो आहे, हिन ई महीने जनवरी जे पहिरें ॾींहंनि में शाया थियो आहे, माना 1 जनवरी ते शाया थियो आहे। सो मार्केट में किताब हाणे आयो आहे। साथियो हीअ चए थो, हिटलर जी जर्मनी हिरासती कैम्प में थियल इंसान जे कोस ऐं तशदुद हिकु माण्हू राय ॾिए चयो त पढ़ियल लिखियल डॉक्टर ज़हरीली गैस तयारु करे रहिया हुआ, तालीम याफ़्ता इंजीनियर गैस ऐं साड़ण मारण वारा कमरा ठाहे रहिया। उस्ताद नाज़ी नज़रिये जे बुनियाद ते जर्मनी क़ौम खां ॿियनि सां नफ़रत करणु सेखारे रहिया हुआ ऐं सॼी बरबियत सवाल उथारे रही त इंसान खे स्कूल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटी में छा पढ़ायो वियो आहे। ओशू चयो हो त एतिरे सदियुनि खां गुज़रण बावजूदि इंसान जंग सां नफ़रत करणु नाहे सिखी। उन जो मतिलबु आहे त असांखे स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में ॾिनल तालीम ते सवाल उथारणु घुरिजे। साॻिया स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं असां वटि बि आहिनि। रिश्तेदार दोस्त पाड़े वारनि सां बि प्यार एतिराम सां पेश छॾियो। अॼु ॾींहं ताईं अक्सर फ़र्द पाण सां बि प्यार करणु न आहिनि सिखी सघिया। ईअं छो आहे? छा असां उनखे कॾहिं ख़ुदि कॾहिं गौर कयो आहे? साथियो हीउ जेको आहे सो ॿुध मत जे हवाले खां, ॿुध जो नज़रियो छा हो, कीअं हो, तव्हां पाण जेको आहे सो वाक़िफ़ु आहे उन शइ खां। हीअ असांजो परवेज़ साईं आहे, लेक्चरार गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद। साथियो किताब ॾाढा सुठा आहिनि, फ़लसफ़े अंदाज़ लिखियल आहिनि। ॿुध जे हवाले खां जेके पढ़ंदड़ आहिनि किताब पढ़णु जहिड़ा आहिनि। ऐं वीडियो वॾी थी आहे, वीडियो लाइ अर्ज़ु कबो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख साथियो।